ॾे परॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखीरा सूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, नंगर पारकर, डीपलो, कारूंजर, कजला सर, नेणीसर ऐं कासबे ताईं तोड़ियो उतां थींदे खोखरा पार जे हिन रेल पटड़ी वारे रेलवे ट्रैक खोखरा पार मोणाबा रेलवे ट्रैक जेको मशहूरु रेलवे ट्रैक आहे पाक भारत जे विच में कंहिं दौर में हितां थर एक्सप्रेस रेलगाॾी बि हलंदी हुई। इन थर वारे इलाइक़े खां थींदे खोखरा पार जालूचुरो वासलबा पिथोरो ढोरनारो छोर न्यू छोर हासीसर साडर वेंदे उमरकोट नबीसर नोहटे ताईं ऐं नोहटो जेको होथल परे उढे कहर जो देस। इन्हनि समूरनि इलाइक़नि खां ऐं उमरकोट जे कस में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि खां थींदे लीके जो उन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर छोटण डूंगर ऐं ऋण कच्छ तोड़े कच्छ भुज में वसंदड़ ऐं हिन राजस्थान जे राजा उमेद सिंह सोढो वारे इन राजस्थान जे तारीख़ी किले खां थींदे ऐं इहो राजा उमेद सिंह जंहिं राजा जी रेल शुरू कई जेका जॾहिं पाक हिंद जॾहिं विरहांगो न थियो त विरहांगे खां अॻु 19वीं सदी में चवनि था त इहा जेका रेलगाॾी जी पूरी ट्रैक विछाई वई हुई। इन समूरे इलाइक़े में थींदड़ वसंदड़ मारूड़नि झांगीड़नि ढाटीड़नि खे सिक भरियो सलाम, भलीकार, नमस्ते, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। जी हा दोस्तो, तव्हांखे पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक कीअं थो लॻे, उनजो वीडियोज़, उनजो स्टोरीज़, उन ते थींदड़ तबसरा, कहाणियूं, कचेरियूं ऐं ही लोक गीतनि जा दास्तान तव्हांजे नज़र था करियूं हर नई वीडियो में। भला लॻनि था या न, सुठा लॻनि था या न, पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। पंहिंजो चैनल थर थाक सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर कयो ऐं वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त उन ते कमेंट ज़रूरु कयो। जी हा दोस्तो, सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठीअ जे समूरनि इलाइक़नि खां थींदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हैदर रिंद जेको तालके छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां तालुक़ थो रखे। हिन मासूम फनकार जेके लोकगीत ॻाया उन्हनि लोकगीतनि ॾे परॾे में मशहूरी माणी। हिकु अहिड़ो ई लोकगीत आहे जेको हिन पंहिंजे नाले मिसरा सां कंहिं शाइर लिखियो हिन जी शान में, हिन जे मान में, ऐं उन गीत जो उनवान हुयो थल हुयो मेन जेको उनजो जेको वराणी आहे उहो हुयो त लारी वारा ड्राइवर या रील हैदर री वजह, यानी मारवाड़ी ऐं ढाटकी जो ई मशहूरु लोकगीत जंहिंमें इहो चयो थो वञे शाइर जे पारां त ओ लारी वारा ड्राइवर या रील हैदर री सुणा, यानी हैदर जी रील खे ॿुधा न, ॿी का रील हले ई न, ॿी का कैसेट न वॼा। टैप रिकॉर्डर जो दौरु हूंदो हुयो। ही खेखड़नि छकड़नि में लांग जीपनि में ऐं गाॾियुनि लारियुनि में जॾहिं माण्हू मुसाफ़िरी में हूंदा हुआ ऐं थर जे भिटनि में डोड़ंदड़ इहे लारियूं 4 व्हीकल गाॾियूं जॾहिं धोरा टिपंदियूं आहिनि, भिटूं टिपंदियूं आहिनि, पासाड़नि पटनि पलरनि मां थींदे पंहिंजनि वाइणनि वस्तनि खां थींदे ॻोठनि मां औरतनि मर्दनि ॿारनि ॿुढनि खे खणी शहरनि ॾांहुं ड्राप कंदड़ ही छकड़ा ऐं ही खेखड़ा रेलगाॾियूं तोड़े ही लांग जीपनि जो तसवर होॾां हू खोखड़ा पार वारे इन रेल ट्रैक ते हलंदड़ मारवी एक्सप्रेस रेलगाॾी त हुतां वरी खेखड़ो जंहिंखे छकड़ो चइजे लारी, ऐं हुतां वरी थर जे भिटनि में डोड़ंदड़ तेज़ रफ़्तार लांग जीप। इन्हनि समूरनि गाॾियुनि में लारियुनि में वॼंदड़ केसटूं ऐं पोइ इन मंज़र खे शाइर पंहिंजे शाइरी में कयो आहे कलमबंद, जंहिंमें चए थो त ओ ड्राइवरिया लारी वारा ड्राइवरिया, यानी लारी जा ड्राइवर ओ लारी वारा ड्राइवरिया रील हैदर री सुणा, यानी मिना ॿिजी का बि रील ॿिजी का बि कैसेट को थी वणे, को थी भली लॻे, मिना भली लॻे थी त रुगो हैदर री कैसेट थी भली लॻे, को हैदर रा गीत सुणा, को हैदर रिंद री आवाज़ को मिछड़ो सुणा त उहो में उहो की थो कहे ऐं की थो ॻाए, यानी छा थो ॻाए छा थो चए, इहे समूरा मंज़र शाइर पंहिंजी हिन ख़ूबसूरत गीत में बयानु कया आहिनि, जंहिंखे वरी बि ॻायो हैदर रिंद आहे। ऐं हैदर रिंद जे ॻायल गीतनि खे ॾे परॾे में हिंद सिंध में मञता मिली आहे।
लीकेज हुन पार जैसलमेर बाड़मेर तोड़े बीकानेर जोधपुर छोटण डूंगर हिण कच्छ ऐं कच्छ भुज तोड़े ही जेको थरपाकर जो पुराणो ढाट वारो इलाइक़ो आहे जंहिंमें अछड़ो थर वेंदे नबीसर नोटे ताईं ऐं हीउ समूरो कस वेंदे ढोरनारो वेंदे जमड़ाऊ ताईं ही जेको बि पुराणी मिरपुखास डिवीज़न आहे जंहिंखे पुराणो थरपाकर चइबो हुयो जंहिंमें सांगड़ मिरपुखास उमरकोट ही टेई ज़िला इन मिरपुखास में पुराणे थरपाकर में शामिल हूंदा हुआ। उन समूरे इलाइक़े में वसंदड़ हज़ारे लखे थरी माण्हू जेके ढाट जा मारवाड़ जा मिठड़ा अंबारू माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजनि लोकगीतनि खे पंहिंजे दिलि सां सांढियो आहे ईअं में हंडायो आहे यादि रखियो आहे ऐं उनखे विसारियो कॾहिं न आहे। अहिड़नि ई ख़ूबसूरत थरी लोकगीतनि में ही लोकगीत स्टोरी शामिल आहे सुपर हिट लोकगीत मारवाड़ी ढाटकी ऐं थरी जंहिंमें गीत आहे लारी वारा ड्राइवरिया रील हैदर जी सुणा हैदर रिंद जे रील खां सवाइ ॿी का रील न हलंदी मुसाफ़िरी में मौजूदु माण्हू मुसाफ़िरी में मौजूदु महबूब पंहिंजे महबूब ॾांहुं इशारो कंदे पंहिंजे महबूब जी यादगिरी में ऐं उनखे यादि कंदे जॾहिं उनखे यादि थो अचे त उनखे हैदर रिंद जे गीतनि सां यादि कजे ऐं उन गीत खे ॿुधे उन तसवर में वञिजे उन ख़्याल में वञिजे हिते हू मुतालबो थो करे थो ओ लारी वारा ड्राइवरिया रील हैदर जी सुणा इंतहाई ज़बरदस्त ख़ूबसूरती मक़ामी लोकगीत जिन में हिकिड़ियूं मक़ामी क़िस्म जूं कहाणियूं मक़ामी क़िस्म जा नंढा नंढा मुतालबा प्यार जा मोहबत जा इश्क जा दास्तान ही ख़ूबसूरत ॾेह ही ख़ूबसूरत धरती ही थर जी वारी सफ़ेद वारी जा ज़रा ऐं ही थर जे अंदरि भिटनि में वसंदड़ मारू माण्हू ही चड़ा चंग ही वलर वाहिण वस्तियूं इहे समूरा मंज़र दुनिया जे ॿिए कंहिं बि ख़िते में हेॾा हसीन ख़ूबसूरत न आहिनि जेतिरा आहिनि ढाट में थर परगणे में इन सिंध पाकिस्तान जे ख़ूबसूरत वसंदड़ थर तोड़े लीकेज हुन पार वसंदड़ थर में मौजूदु आहिनि। राजस्थान जो इंतहाई हसीन ऐं ख़ूबसूरत शाहूकार कल्चर ऐं ही ढाट जो थर जो मारवाड़ जो ख़ूबसूरत शाहूकार कल्चर एॾो हसीन आहे एॾो शाहूकार आहे जो बर सग़ीर जे अंदरि ठहींदड़ मुख़्तलिफ़ जेके मशहूरु आर्ट मूवीज़ आहिनि फिल्मूं आहिनि उन्हनि में ही थर जो ढाट जो मारवाड़ जो कल्चर ॾेखारियल आहे इंतहाई हसीन ऐं माण्हुनि खे दिलि खे लॻंदड़ लुभाईंदड़ कल्चर जंहिंमें मक़ामी माण्हुनि जा आहिनि दर्द दास्तान ऐं उन्हनि जे ख़ुशियुनि जा लोकगीत शामिल आहिनि। त जी हा दोस्तो अॼोकी हिन वीडियो में हिन लोकगीत स्टोरी में ही मारवाड़ी ढाटकी थरी जो मशहूरु थरी ॿोली जो मशहूरु लोकगीत लारी वारा ड्राइवरिया रील हैदर जी सुणा त तव्हां सां कईसीं तफ़सीली कचेरी कीअं लॻी केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे त माना माण्हू बस में खेकड़े गाॾी में जंहिंखे छकिड़ो चइजे ऐं लांग जीप वारी लारी में वेही मुतालबो थो करे ड्राइवर खां त बाबा ॿी का बि रील न ॿुधा सिर्फ़ु हैदर रिंद जी रील सुणा उहा हैदर रिंद जी रील डेक में टेप रिकार्डर में हू जेको गाॾी में फिट थियल आहे टेप रिकार्डर उन में जेकॾहिं का मेमोरी कार्ड आहे जेकॾहिं USB आहे त उन में गीत रुगो हैदर रिंद जा लॻा ॿी का कैसेट न हलंदी एॾो मक़बूल ऐं मशहूरु लोक फ़नकार आहे हैदर रिंद थर जो ढाट जो मारवाड़ जो तव्हांजा ॾाढो पेश कयोसीं अॼोकी वीडियो में एतिरो ई मिलंदासीं ॿी वीडियो में।